अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। डिप्टी कमिश्नर सिजावल इरफान सलाम चयो आहे त स्प्रिंग स्पोर्ट्स फेस्टिवल 2022 जा समूरा इंतजाम मुकम्मल कया विया आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी ठठे ऐं सिजावल जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क जी ख़बर मूजिब हुन वधीक चयो त रांदियुनि सां न रुगो नौजवाननि जी बहितर नशोनुमा पर खेनि मंशियात ऐं ॿियनि समाजी बुराइनि खां बि बचाइनि थियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन संदसि ऑफिस में 13 मार्च खां शुरू थींदड़ स्प्रिंग स्पोर्ट्स फेस्टिवल 2022 जे इंतजामनि जो जाइज़ो वठण खां पोइ गॾिजाणीअ जी सदारत खे कंदे कयो। डिप्टी कमिश्नर इरफान सलाम चयो आहे त सिजावल में 13 खां 23 मार्च 2022 ताईं मुनक़द थींदड़ 10 ॾींहं वारे स्प्रिंग स्पोर्ट्स फेस्टिवल 2022 में हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, बैडमिंटन, वॉलीबॉल, टेबल टेनिस, मलाखड़ो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ रांदियुनि में सिजावल, ठठे ऐं बदीन जे रांदीगरनि विच में मुक़ाबिलो थींदो। हुन चयो त फेस्टिवल जी पुॼाणीअ ते सिंध जे वॾे वज़ीर जो स्पोर्ट्स बाबति ख़ासि मददगार अरबाब लुत्फुल्लाह बि फेस्टिवल में शरीक थींदो। फेस्टिवल जे आख़िरी ॾींहुं 23 मार्च 2022 ते एरीगेशन कॉलोनी ग्राउंड सिजावल में एक शानदार तकरीब मुनक़द कई वेंदी, जंहिंमें सिंध जी सकाफ़त खे उजागर करण समेत ॿिया रंगारंग प्रोग्राम पिणु मुनक़द कया वेंदा। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर टू हबीबुल्लाह वगड़, ज़िले स्पोर्ट्स ऑफिसर मोहम्मद अशरफ शायर, ज़िले जे समूरनि असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियारकारनि तालीम, प्रोफेशनल बिल्डिंग्स, सिहत ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ लाॻापनि खातनि जे अमलदारनि ऐं मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि जे नुमाइंदनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।